اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عزیز دوستو و پیارا بھائرو ہمارے آلو قرآن شریف کے مختلف جگہوں کا کچھ آیتوں تلاوت کنیوں ہیں دعا کرو اللہ تعالیٰ مجھے صحیح بیان کرنے کی توفیق عطا فرمائے زور آمین تو اللہ تبارک و تعالیٰ ہر مسلمان کے قرآن پاک کے متاں عمل کرنے کی توفیق عطا فرمائے بخاری شریف کی حدیث کا پیغمبر کریم صلی اللہ علیہ وسلم فرماؤ جیسی کئی دنیا میں چار آواز ہونگا ایسی کئی قیامت نہیں گی صحابہ کرام عرض کیو من ہم سائیں کہاں چار آواز پہلے نمبر کے فرماؤ جیسی کئی بانگ جو آواز ہونگو ایسی کئی قیامت نہیں گی سبئی چو اللہ کی مہربانی بانگ جو آواز آئے تو غورت میں تو بانگ جو آواز آئے دین برتی نبی سنجر فرمائن کا قابط اللہ کی جسی کری اللہم لبیک جو جسی تی آواز ہوں تیسی تی قیامت نہیں دی چو سبئی اللہ کی مہربانی ایو آواز بھی آئی چو زور سان سے ایو آواز بھی آئی ٹرین برتے نبی سنجر فرمائن تھا مجاہد جے زبانتے نعرہ تکبیر اللہ اکبر جو جیسی تھی آواز ہوں تیسی تھی قیامت نہیں دی چو اللہ کی مہربانی ایہو آواز بھی آئی چوتھے نمبر تے نبی سائیں فرمان تھا ان مٹھڑے قرآن جو جیسی تھی آواز ہوں تیسی تھی قیامت نہیں دی چو اللہ کی مہربانی ان مٹھڑے قرآن جو آواز بھی آئی آیا ہو نبا اللہ جے قرآن بدھن جے لا خالی نموٹ دو سب ہتھ کھڑو کرے چو انشاءاللہ رحمت اٹھی کرے موڑا سی ماں بیتا کہ اللہ جے قرآن جو گالی ورن کندم ابا ہر فیصلو اللہ سہی قرآن پاک میں کرے شجوا پر پشون اللہ جے قرآن کھان پہلے نمبر تے آیت پڑھے میں توحید جے بارے میں بے نمبر تے آیت پڑھے میں نبی سائیں جے رحمت جے بارے میں دل چوے تھی پہروں ماں نبی سائیں جی رحمت بیان کیان چوت نبی سائیں جن پہنجن جے لا رحمت چوت پراول لا بھی رحمت ہے چو یہ لفظ چو پہنجن جے لا رحمت پراول لا ہاں پراول لا ماں رحمت بیان کیان سائیں جے دربار میں ایک یہودین جو نڈڑو بار صغیر بار روز ایندو ہو اچھی نبی سائیں جو دیدار کندو ہو ہی جو نبی سائیں جے پاک چہرے میں منہ وجھے نا وری منہ پرے نہ کرے پیو سائیں جو دیدار کندو پر جے سائیں جن پانچو منہ مبارک ہو کدی ہیڈے کن یا ہوڈے کن ہے وری ڈکی ونی گلاس پانی جو بھرے نبی سائیں جا رچی پیش کندو ہو چودو متا سائیں جن بے کے ہاں پانی بھرن یا خدمت میں ماں کہاں وری جے سائیں جن اٹھن جی کوشش کرن ہے وری ڈکی ونی سائیں جی جُتی مبارک سدھی کرے رکھندو ہو ہانے روز اچے یہ ٹرے ڈیوٹیوں کرے ایک نبی سائیں جو دیدار کرے بیو نبی سائیں کے پانی بھرے کرے دے ٹریو نبی سائیں جی جُتی مبارک سدھی کرے 4 ڈینہں گزریا نبی سائیں جے دربار میں نہ آیو سائیں جن صاحب کے فرماयो ونجو معلوم تو کرے اچو روز اچن وارو
4 ॾींहं थिया न आयो आहे साहबनि मालूम कयो साईं ॾाढो बीमार पियो आहे एतिरे ताईं जो उथी बि नथो सघे साईं जन साहबनि खे फरमाइनि था हाणे सभु मां मुहम्मद सां गॾिजी हलो त उनजे घर हली मां मुहम्मद रहमत जी दुआ घुरंदुसि अॻ में नबी साईं कढ सहाबा किराम वञी यहूदी जो दरवाज़ो था खड़काइनि अंदरां आवाज़ आयो मन डकल बाब दरवाज़े खे खड़काइण वारा केरु आयो साईं जन फरमाए थो मां मुहम्मद करीम आहियां ऐं मुंहिंजा सहाबी आहिनि साईं कीअं अचणु थियो आहे साईं जन फरमाए था नंढो ॿारु सग़ीर ॿारु बीमार हूंदो अथसि मां मुहम्मद आयो हुन लाइ रहमत जी दुआ घुरंदुमि दरवाज़ो खुलियो साईं जन नज़र कई पोइ नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु खट ते बीमार पियो आहे घर में ॿी खट पई उन ते हुनजो पीउ यहूदी वेठो तौरेत खे पढ़े पियो जीअं न तव्हां असां सूरत यासीन क़ुर मां पढ़ंदा आहियूं उहो वेठो तौरेत पढ़े पियो साईं जन नंढड़े जे मथां अची सॼो करे फरमाइनि था या ग़ुलाम ओ नंढड़ा ॿार सग़ीर ॿार मां मुहम्मद आयो आहियां कुझु मां सां त ॻाल्हा नबी से जो ईअं फरमायो त नंढड़े अखियूं पटियूं नबी से खे ॾिसी वरी अखियुनि खे बंदि करे छॾियईं साईं जन सम्झी विया त आख़िरी पसान में आहे बचण जहिड़ो नाहे मुंहिंजे सुहिणे साईं जी अखियुनि मुबारकनि खां लुड़क मुबारक वही आया रहमत जा हथ खणी चवनि था ओ मुंहिंजा अल्लाह मां मुहम्मद रोआं वेठो अल्लाह मां मुहम्मद दुआ बि घुरां थो अल्लाह हिकु यहूदियुनि जो नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु पर मां मुहम्मद खे ॾाढो प्यारो थी जो रोज़ मां मुहम्मद जे दीदार करे रोज़ मां मुहम्मद खे पाणी भरे करे ॾे रोज़ मां मुहम्मद जी जुती मुबारक सिधी करे अल्लाह हिकु यहूदियुनि जो नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु पर मां मुहम्मद खे ॾाढो प्यारो थी अल्लाह मां मुहम्मद रोआं वेठो दुआ बि घुरां थो हिन नंढड़े खे मां मुहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा दुआ फरमाई वरी हुनजे पीउ यहूदी खां पुछा था कनि ओ यहूदी ॾे त ख़बर तौरेत पढ़े थो वेठो ॿुधाई तौरेत में मां मुहम्मद जी तारीफ़ लिखियलु आहे कि न कोन्हे का यहूदी खे नबी साईं ते कावड़ हूंदी हुई कावड़ में चवणु लॻो साईं न तौरेत में तुंहिंजी तारीफ़ लिखियलु ई कोन्हे का ईअं चए थो नंढड़ो ॿारु सग़ीर ॿारु बीमार ॿारु खट तां उथी पंहिंजे पीउ खे चवंदो आहे बा ख़बरदार ख़ुदा जो कसम आहे तूं कूड़ ॻाल्हाईंदो पियो आहे मां पाण तौरेत खे पढ़ियो आहे त हर पने ते नबी साईं जी तारीफ़ लिखियलु आहे तूं कूड़ ॻाल्हाईंदो मां पाण तौरेत खे पढ़ियो आहे हर पने ते नबी साईं जी तारीफ़ लिखियलु आहे हाणे नंढड़े जोड़ी गवाही ॾिनी न साईं जन फरमाए था नंढड़ा भला मां मुहम्मद जहिड़ो कलमो थो पढ़ो हुन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी करे बसि कीअं दम परवास थी फौत थी वियो जीअं जो नंढड़ो पहुचियो त अॻो यहूदी जो पुट खे खणे पियो साईं जन फरमाए था छो थो पुट खे खणे चए साईं मुंहिंजो पुटु आहे हिन खे तलब कराईंदो मुकफ़न बि ॾींदोमांसि दफ़न बि कंदोमांसि साईं जन फरमाए त ख़बरदार यहूदी अॻे यहूदी हो त तुंहिंजो हो हाणे कलमो पढ़ियो अथई हाणे तुंहिंजो न आहे मां मुहम्मद करीम जो आहे मां मुहम्मद पंहिंजे हथनि सां हिनखे तलब कराईंदोमांसि कफ़न बि ॾींदोमांसि दफ़न बि कंदोमांसि पर ॿी बि ॻाल्हि ॿुधो क़यामत ॾींहुं नंढड़े खे मां मुहम्मद पंहिंजे हथनि सां वठी जन्नत में गॾु वठी वेंदोमांसि तॾहिं मालिक साईं जो क़ुरान बि चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ज़ोर सां त सुभान अल्लाह अञा बि दिलि सां सभई सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ था अल्लाह जी तारीफ़ कयो था हीअं बाबा या कंहिंजी तारीफ़ आहे ईमान वारे खे त अल्लाह जे तारीफ़ में मज़ो ईंदो आहे ईमान वारे खे अल्लाह जे क़ुरान में मज़ो ईंदो आहे क़ुरान बि लफ़्ज़ चए थो इन्नमल मुअमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम
وَإِذَا تُلِيَتْ عَلَيْهِمْ آيَاتُهُ زَادَتْهُمْ إِيمَانًا وَعَلَى رَبِّهِمْ يَتَوَكَّلُونَ. तो अल्लाह जो कुरान में मज़ो ही मज़ो आहे. जिन अल्लाह जे बाननि जूं शहादतां ॻाईंदा आहियूं अॼु ॾही मरमान बा सैयदना हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत थी आहे पर इहे बि चओ क़ुरान वारा किताब लिखियो हज़रत हसन साईं 70 सालनि जी उमिरि में हो त सॼे क़ुरान जो हाफ़िज़ हुयो ऐं हज़रत हुसैन साईं 8 सालनि जी उमिरि में हो सॼे क़ुरान जो हाफ़िज़ हुयो. कंहिं पुछा कई हसन साईं हुसैन साईं खां ॿियो त ख़बर एतिरी नंढड़ी उमिरि में क़ुरान यादि कयो अथव तव्हांजो उस्ताद केरु आहे? हसन साईं हुसैन साईं फरमाइनि था असांजो कोई उस्ताद कोन्हे को. पुछा करण वारो हैरान थी वियो पोइ तव्हांजो उस्ताद कोन्हे त एतिरी नंढड़ी उमिरि में तव्हां क़ुरान कीअं यादि कयो? हसन साईं हुसैन साईं फरमाइनि था ॻाल्हि ॿुधो असां पंहिंजे घर में लॻण कंदा हुआ अबू अली मुर्तज़ा बीठो आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदो आहे जे वेठो आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदो आहे. अम्मा फातिमा ज़हरा असां सां ॿोली ॻाल्हाईंदी आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदी आहे. अम्मा असांखे लोली ॾींदी आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदी आहे. असां ॿई भाउर अब अम्मा जे क़ुरान खे ॿुधंदे ॿुधंदे इन उमिरि में सारे क़ुरान जा हाफ़िज़ थी चुका आहियूं. मेरी हुसैनी सॾायो था बच्चन खे क़ुरान जो हाफ़िज़ बणायो पंहिंजे बच्चन खे क़ुरान पाक पढ़ायो बरकत अल्लाह क़ुरान में रखी ऐं न बाज अल्लाह जे बाननि जी महिनत जे करे 22 तालिब इल्म जो क़ुरान शरीफ़ पढ़ियो आहे. यादि रखो पंहिंजे बच्चन खे हे क़ुरान वारा अहिड़ी जाइ ते कमु ईंदव जिथे अबो कमु न ईंदव अम्मा कमु न ईंदव. यादि रखो क़ुरान वारा कमु ईंदव. बुखारी शरीफ़ जी हदीस आहे साईं जन फरमाइनि था क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़े बाने जो हिसाबु थींदो जंहिंजा करीब पर बराबरि थी बीह रहंदा नेकियूं बि ओतिरियूं गुनाह बि ओतिरा. रफ़ा में दुश्मना वञ कंहिंखो नेकी वठी आहे त मां जेको आहे त तोखे नेकी को ॾवई त तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो कयां. साईं वञा थो मां अबे खां थो वठी अचां अम्मा खां थो वठी अचां. साईं जन फरमाइनि था वञ हाणे अबे ॾे अचे थो अबे खे चए थो अब्बा अम्मा खे सुञाणे थो मां केरु आहियां. अबो ॾिसी चए थो सुञाणा थो मुंहिंजो तूं फिरणो पुटु आहे लखे जिगर आहे. अब्बा उहा ॻाल्हि यादि कर दुनिया में मां केॾो तोखे प्यारो हुउमि बीमार थी पवां तो वटि दवा जा पैसा कोन हूंदा हुआ ओड़े पाड़े मां उधारा वठी बि मूंखे दवा वठी ॾींदे केॾो त मां तोखे प्यारो हुउमि. अॼु मूंखे हिकु नेकी जी ज़रूरत पई आहे ॾे त मां जन्नत में वञा. नबी साईं जन फरमाइनि था पोइ जवाबु कहिड़ो ॾियसि थो चएसि थो पुटु दुनिया में अञा बि मां वधीक तोसां महिरबानी करे सघंदो हुउमि पर जो क़यामत जो ॾींहुं आहे मां पाण परेशान आहियां. हिकु नेकी घुरी थी अधु नेकी ॾियण लाइ तयारु न आहियां. अबो जवाबु ॾींदो वरी ईंदो अम्मा ॾे अम्मा खे चवंदो अम्मा मूंखे सुञाणे अथई मां केरु आहियां. ॾिसी चए थी मुंहिंजो पुटु आहे जिगर जो टुकड़ो आहे. अम्मा हो वक़्तु यादि कर मां नंढड़ो हुउमि दुनिया में तुंहिंजी गोद में मां पेशाब कयां पाखानो कयां तुंहिंजी गोद ख़राबु थिए तुंहिंजी झोल ख़राबु थिए अम्मा तोखे माथे कावड़ न ईंदी आहे. अब्बा नंढड़ो अम्मा जी गोद में पेशाब करे पाखानो करे अम्मा खे कावड़ न अचे. कॾहिं पीउ जी गोद में त हंगी ॾेखार चंबल सां ॻाढ़ो करे छॾे. इहा अम्मा जी दिलि थी वरी तूं अॼु अम्मा खे तंग करे अम्मा खे ॾुख ॾे न ॾे अम्मा खे ॾुख न ॾे अम्मा खे ईज़ाब. अम्मा जी इज़त कयो अबे अम्मा जी इज़त कयो. क़ुरान में 84 जायूं अथव जिथे अल्लाह साईं हुकुम कया मुंहिंजी इबादत कयो कुझु हुकुम कयो थिए त अबे अम्मा जी इज़त कयो. मां कुझु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अर्ज़ु कंदुमि इंशाअल्लाह जो के ॾींहं ते अर्ज़ु कंदुमि पर मां कुझु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते साम्हूं मौज़ू ईंदा वञनि था. अर्ज़ु कंदो वञा अबे अम्मा जी इज़त कयो अबे अम्मा खां दुआऊं वठो बददुआऊं न वठो. ॾुखी शइ अथव बददुआ
ज़िले सखर जे ताल के रोड़ीअ जे हिकिड़े ॻोठ में मां वाइद ते वियुमि। हमरा तो जो मोड़ी साहब पढ़ाईंदो हो, मुंहिंजो शागिर्दु हुयो। मूंखे चवणु लॻो साईं अॼु टीं राति आहे, हिन ॻोठ में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। पुछियोमांसि पहिरियों, चई साईं गर्मी जी जीअं मौसम हुई न, हिकिड़ी अम्मा पोड़ी राति जो खट ते वेही करे ओलह ॾे मुंहुं करे अलाह जो ज़िक्र करे पई त पुटु उथी करे कावड़ में चएसि पियो ज़िक्र बंदि कर, मुंहिंजी निंड फिटे थी, ज़िक्र बंदि कर। अम्मा चयसि भला मां आस्ते ज़िक्र कयां थी। अम्मा आस्ते ज़िक्र शुरू कयो, वरी कावड़ में उथी चवणु लॻसि तुंहिंजो आवाज़ु पहुचे थो, मुंहिंजी निंड फिटे थी, ज़िक्र खे बंदि कर। अम्मा चयसि ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी निंड फिटे त फिटे, मां अलाह जो ज़िक्र बंदि न कंदमि। जे अम्मा वेठी ज़िक्र करे पई, हे कावड़ में उथियो, ओठ अची पंहिंजे माउ जे मुंहं में भर करे चंबो हंयो। अम्मा खे ओते चंबो जो लॻो न, अम्मा खां अहिड़ी दांह निकिरी वई। उन दांह जो इहो असरु निकितो त जेतिरा घर में जानवर ढोर बीठा हुआ, रसा छिनाए ज़ंजीर छिनाए भितियुनि जे मथां गुल ॾेई घरनि खां ॿाहिरि निकिता हलिया विया। ॿेड़ी अॻिते अम्मा खां दांह वठो, बदवा न वठो। ज़िले ख़ैरपुर जे पीर ॻोठ जे इलाइक़े में हिकिड़े ॻोठ में मां वाइद ते वियुसि। हमरा मूंसां अची मिलियो, उनजो सॼो हथु चंबो कटियलु हो। ॿिए हथ सां मूंखे हथु ॾिनी हलियो वियो। थोरी देरि खां पोइ उहो आयो, जंहिं मूंखां तारीख़ वरिती, मूंखां पुछा करे पियो हमरा जो चंबो ॾिठो आहे? मां तो कटियो पियो हुअसि। चई यार रब जी कुदरत अखियुनि सां ॾिसी सुबुह जे वक़्त में पंहिंजे ज़ाल जे चवण जे करे पंहिंजे माउ कुआड़ी खे चंबो हयईं। अम्मा को लफ़्ज़ निकिरी आहे त ख़ुदा कंदो शाम ताईं चंबो न हूंदई। वियो कुतर वशन में कुतर करे पियो, ठका जो थियो त चंबो बहे किरी पियसि। ॿेड़ी बि अम्मा जी इज़त कयो। अधु कयां अम्मा खे चए त अम्मा मूंखे हिकु नेकी ॾे, केॾियूं महिरबानियूं कंदी अॼु मूंसां महिरबानी कर। नबी साईं फरमान था, अम्मा जवाब में चवेसि थी दुनिया में अञा वधीक नेकी करे सघंदी मां महिरबानी। अॼु क़यामत जो ॾींहुं आहे, हिकु नेकी घुरी थी न, टियों हिसो बि नेकी जो ॾियण लाइ तयारु न आहे। हाणे मायूस मोटियो थो अचे, इहो अरमान अथसि हा जेकर दुनिया में हिकिड़ी नेकी वधाए कयां हा, अॼु मूंखे वठणी न पए हा। रस्ते में अचे त हिकिड़ो जान बीठो आहे, पर उहो सिफ़न खां वरी जुदा बीठो आहे। उन सॾु हेॾे आहे, छो मुंहिंजो हाणे नेकी जी ज़रूरत पई आहे। हाणे ॻाल्हि ॿुध, रब मूंखे ॾाढो करे बीहारियो आहे। ख़बर न आहे त मां सां कहिड़ो मामिलो थींदो, पर यार तूं नेकी कई, मां सां मां बदिलो वठि, मां नेकी ॾियां। चए कहिड़ी नेकी? चए तोखे ख़बर न आहे दुनिया में मां मदरसे में पढ़ंदो हुयुमि, क़ुर जी तालीम लाइ वेंदो हुयुमि। रस्ते ते तुंहिंजो घरु हुयो। हिकु ॾींहुं मां वञा पियो, मींहुं वसी पियो, बारिश थी पई। मूंखे तो चयो त हेॾे अंदरि थी बीह बारिश खां, घर में बीहारियईं। शाम ताईं बारिश बंदी कोन थिए पई। तो मूंखे चयो बुख लॻी हूंदई मानी खा, मूंखे तो मानी खाराई हुई, क़ुर जे करे मानी खाराई। अॼु तोखे नेकी जी ज़रूरत पई आहे, हाणे मां तोखे नेकी ॾियां। छो त रब मां सां लाइ कहिड़ो त हाल कंदो जो जुदा करे बीहारियो अथई, पोइ बि तुंहिंजो त कमु थी वञे, तुंहिंजी त नेकी लाहियां। हाणे नेकी खणी अची करे तारादी में रखे थो, जन्नत जो फ़ैसिलो थिए थो। रब फरमाए थो उन माण्हू क़ुर वारे खे बि वठी अचो जंहिंखे नेकी ॾिनी आहे, मां ॿिन्ही जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो कयो आहे। ग़रीब बच्चनि खे क़ुर पाक पढ़ायो, हुसैनी सॾायो था त क़ुर खे अमल कयो। छो न मालिक साईं क़ुर पाक में सभु ॻाल्हियूं सम्झायूं, कंहिंजा त ईमान वारनि सां ईअं बि बयानु कंदे फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अधु सुभान अल्लाह चओ था, अधु कुझु तव्हांखे चुस्त कजे, सुस्त सां नज़र अचो। अलाए तव्हांखे बि गर्मी वरितो आहे, अधु चओ था अधु नथा चओ। सुभान अल्लाह। मां बि तव्हां सां कयां उन मौली साहब वारी कार। मौली साहब जी ॻाल्हि जी तारीख़, पोइ कंहिं मजबूरी जे करे न पहुतो, हाणे जमात वेठी आहे,
एको साउंड भी लाउड भी तैयार आ बोली साहब जो न आयो न ॿियो हिकिड़ो आयो वॾे पटके सां ढिघी ॾाढ़ी सां उनखे बखो दूं त तूं वाइदो कर वो चवे बाबा पढ़ी न हलिया मां कीअं वाइदो कयां चईं असांजी वाइदो कर त असांजो जलसो त थी वञे घणी जो सोड़ कयोसीं चवणु लॻो भला जेका मोदी साहिब जे लाइ मानी पचराई थो उहा खाराए त पोइ त मां वाइदो कयां मानी खाई अची वेठो ॿ आयतूं पढ़ी वरी पोइ जमात खां पुछे पियो जमात ॻाल्हि सम्झव सभिनि जो असां ॻाल्हि सम्झी आहे उथी करे चवणु लॻो जे सम्झी बि आहे त पर मां पोइ मथो सुधारींदव याक दाम बि नथो हलियो पियो वरी ॿिए दफ़े वठी आयासीं पर पाण में जमात सलाह कई जॾहिं पुछेव त ॻाल्हि सम्झी अथव न सभु चइजो त पोइ हे वाइदो ॿुधाईंदो वरी ॿार तूं पढ़ी पुछे थो जमात ॻाल्हि सम्झव सभिनि जो असां ॻाल्हि न सम्झी आहे उथी करे चवणु लॻो अहिड़ा अखर दिमाग़ आया उहो सम्झो ई नथा बाक़ी मां मथो कीअं हणंदो असां वरी वरी टे दफ़े वठी आया पर पाण में जमात अचो होशियारी कजो चई कीअं की जॾहिं पुछेव त ॻाल्हि सम्झी अथव अधु जमात जो सम्झो आहे अधु चइजो असां ॻाल्हि न सम्झी आहे त पोइ ॿार ॿुधाईंदो वरी ॿार तूं वरी पुछे थी जमात ॻाल्हि सम्झव अधु जो असां ॻाल्हि न सम्झी आहे उथी करे चवणु लॻो जेके सम्झी आयो हिन बेसम्झनि खे घर वञी सम्झायो पोइ तव्हां बि जेके हिकु सुभाणे लाइ नथा चवनि त वरी उन्हनि खे घर चवराईंदव छा तव्हां बि जो असां सभु लाला जी तारीफ़ आहे ईमानदार खे मज़ो ईंदो आहे जॾहिं बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी जबल में बकरियूं चारे वेठो हाणे जबल में बकरियूं चरण पयूं हे जबल ते वेठो हिकिड़ो मलाक लफ़्ज़ चवे पियो कहिड़ा लफ़्ज़ चए पियो सुब्हान ज़िल मुल्क वल मलकूत इब्राहिम अलैहिस्सलाम जी लफ़्ज़ ॿुधा मलाक जा चवणु लॻो मलाक वरी त इहे लफ़्ज़ रब जी तारीफ़ में पढ़ो ठरे थी त मूंखे मज़ो बि अचे थो मलाक चवणु लॻो इब्राहिम अलैहिस्सलाम मां जो पढ़ां मूंखे हिन जो एवज़ छा ॾींदे बदिलो छा ॾींदे त मां पढ़ां इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिसे बकरियूं ॾिसे थो अधु बकरियुनि जो ॾींदोमांइ मलाक पढ़ियो सुब्हान ज़िल मुल्क वल मलकूत इब्राहिम अलैहिस्सलाम वरी त पढ़ जे वरी जो पढ़ा त वरी छा ॾींदे जे रहियल अधु बकरियुनि जो बि हिन जे एवज़ में ॾींदोमांइ मलाक वरी पढ़ियो सुब्हान ज़िल मुल्क वल मलकूत जे वरी त पढ़ जे वरी जो पढ़ा बकरियूं त सभु ॾिनई बाक़ी शादी जो मूंखे ॾींदे इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो हाणे पढ़ंदे मां इब्राहिम नबी तुंहिंजो ग़ुलाम थी रहंदुमि जेसीं ते हयाती हूंदी तुंहिंजूं बकरियूं चालींदो रहंदुसि अल्लाह जे क़ुरान जूं ॻाल्हियूं कंदासीं कुझु लफ़्ज़नि ते अर्ज़ु कयां अल्लाह फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो नबी साईं फरमाइनि था अल्लाह साईं क़ुरान में ईमान वारनि खे सॾु करे थो सॾु करे थो त तव्हां ते वाजिबात सॾ जो जवाबु ॾींदा कयो सॾ जो जवाबु ॾींदा कयो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो त तव्हां चवंदा कयो जी असांजा अल्लाह चओ सभई जी असांजा अल्लाह क़ुरान पाक में अथव अल्लाह साईं पुछा कई आहे उनजो जवाबु ॾियणो अथव क़ुरान में जवाबु अल्लाह सम्झायो अथव सूरत मुल्क पढ़ंदा हो न बा ईंदी अथव न तबारकल्लज़ी बियदिल मुल्क वहुव अला कुल्लि शैइन क़दीर इनकी आख़िरी आयत आहे अल्लाह साईं ते पुछा कई आहे वरी नबी साईं जवाबु सेखारियो आहे उन आयत सभोरी में अल्लाह साईं पुछा थो करे उहा इहा ॻाल्हि पुछा करे थो चए थो क़ुल अराइतुम इन अस्बह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन अल्लाह पुछा करे थो ॾियो ख़बर हिन ॻाल्हि जी अम्मा जे पेट जे अंदरि पाणी पियो आहे
मां रब सुकाए छॾियां औलाद न ॾियां जो ख़बर तनी पाणी खे साओ केरु कंदो कोई जवाब न ॾींदी तूं चइजांइ त अल्लाह वहुव रब्बुल आलमीन इन सुकल पाणी खे साओ करे वरी औलाद ॾे त मालिक अल्लाह आहे तौहीद ते अर्ज़ कयां छो त सॼी जमात अलाह जी महिरबानी सां तौहीद वारी जमात आहे ऐं तौहीद जे करे हिकु ॾींहुं जन्नत में ज़रूरु हलंदासीं हाणे मां तव्हां खां गुज़ार कयां थो औलाद ॾियण वारो केरु आहे अञा कुझु ॾाढा भला न ॾे त कंहिंजी मर्ज़ी बलोचिस्तान जे इलाइक़े में अलाह जो माण्हू हाणे फ़ौत थी वियो आहे ॿुधाइनि पिया त 4 घर वारियूं हुअसि हिकु बि औलाद कोन हुअसि चइनि मां हिकु बि न ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे भला जे हिकु मां खोड़ सारी औलाद ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे इहो किसो बर्ज़ कंदो आहियां मां पंहिंजे ज़िले शिकारपुर जो ताल के लखी ग़ुलाम शाह जे हिकिड़े ॻोठ में वाइदो थियो हुयसि हमरा मूंसां ॻाल्हि कई साईं असांजे ॻोठ में हमरा हुआ घरवारी बि हिकिड़ी अथसि हिकु घरवारी मां हिकिड़ी घरवारी मां 19 22 ॿार अथसि 22 ॿार हिकिड़ी घरवारी मां वरी इहा ॻाल्हि खे जे इहा ॻाल्हि असां कईसीं ॻोठ जे वॾेरे सां त फिलहाणे हमरा खे हिकु घरवारी मां 22 ॿार त हू मञे ई न पियो कुदरत सां उहो हमरा वॾेरे सां रस्ते में मिली वियो हमरा वॾेरे पुछियो हमरा कोड़े ॻोठ वारनि जी ॻाल्हि कई आहे त तोखे हिकु घरवारी मां 22 ॿार इहा ॻाल्हि सची आहे चए सही ॻोठ वारा कूड़ ॻाल्हाइनि था मूंखे 23 ॿार आहिनि चेड़ी वरी इहो कंहिंजे राति जो 23 ॼायो आहे औलाद वारो केरु आहे सभु कुझु पंहिंजे वस में आहे मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे जीअं वञे करण वारो केरु आहे भला खां पुछा करण वारो नबी साईं जे दरबार में हिकु जवान वेठो आहे पुटु अॻियां वेठो अथसि पुट खे टके बि पियो त रोए बि पियो साईं फरमाइनि था दुनिया पुट खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे तूं वरी पुट खे ॾिसी रोए थो चए सुहिणा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे फरमाइनि त कीअं ॾुखी आहे साईं ॾुखी आहे त मां रंग जो भूरो आहियां मुंहिंजी घरवारी रंग जी भूरी आहे हे पुटु जेको ॼायो आहे न रंग जो कारो ॼायो आहे मूंखे पंहिंजी घरवारी में शक पियो आहे साईं फरमाइनि त उथण वारो साहबी काॾे वियो अर्ज़ु कथई मां वेठो आहियां फरमाइनि त वञी उठ बकाया जाचियूं बि खाया घोड़ा बि खाया वयो जो कायूं अचे पियो त कारे रंग जो घोड़ो गले भेदो अचे पियो साईं फरमाइनि त उथण वारा ॿिए ख़बर हे कारो घोड़ो कहिड़ी ॾाची मां पैदा थियो आहे चई हिन भूरी ॾाची मां पैदा थियो आहे चई सोचो कहिड़ो हूंदो आहे चई हे भूरे रंग वारो साईं जनी जान खे चवनि था ॾिसी ॾाची बि भूरी आहे अठ बि भूरो आहे पर अलाह हिन मां कारो घोड़ो पैदा कयो आहे ख़बरदार कंहिंमें शक न विझंदो कर या मालिक जी मर्ज़ी आहे त भूरनि मां कारा पैदा करे कारण मां भूरा पैदा करे अलाह खां कोई पुछा करण वारो ई कोन्हे को कॾहिं मालिक साईं जो क़ुर बि चए थो कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर दुनिया जी बादशाही ॾे त केरु आहे जोर सां ॻाल्हाईंदा हलो खसे त केरु आहे इज़त ॾे त केरु आहे जिलत ॾे त केरु आहे सभु कुझु पंहिंजे हथ में आहे सभु अलाह जो अचो अलाह जे दरवाज़े ते सॼो पंहिंजे मालिक अलाह खे रोम साईं जे दरबार में नथा अचो अलाह जे दरवाज़े ते ॾिसो था त करे करे अज़ाब छुटिया अलाह सां हिफ़ाज़त फरमा हे मींहं ॾिसो था न मां साहबा कराम नबी साईं खे न कयो साईं असांखे कीअं ख़बर पए त अलाह असां ते कावड़ियो आहे अलाह असां ते नाराज़ थियो असांखे कीअं ख़बर पए साईं जन फरमाइनि था जंहिं जाइ ते मींहं जी ज़रूरत हुजे न वसाए जिथे न हुजे अलाह उते मींहुं वसाए सम्झो त अलाह तव्हां ते नाराज़ आहे साईं मोहतरम साईं मौलाना
अब्दुल साहब खोगर साहब तव्हांखे ॿुधायो हे अलाह जो अज़ाब से मुखावत अलाह जी रो रब साईं जे दरबार में अचो अलाह साईं जे दरवाज़े ते सॼो पंहिंजे रब खे रो रब साईं जे दरबार में रोअण जो जान आहे खिलण जो जान न हाणे मां पंहिंजे मौज़ू ते वठी अचां या अय्युहल्लज़ीना आमनू चो सभई जी असांजा अल्लाह न ॾिया चो न ख़बर पई जान साईं असां तोखे जी बि कईसीं हाणे असां सां कहिड़ी ॻाल्हि ॻाल्हाईंदे रब चए थो इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह ईमान वारो दुख अचे अलाह ईमान वारे खे दुख ईंदो आहे हिकिड़ा वरी चवनि था छो थो दुख अचे अगरि को दुख ॾींदो आहे गुनाह वेठींदो आहे हिन बाने खे बुखार अचे इन में बि अलाह गुनाह वेठींदो अथव मदीने शरीफ़ में अल्लाह तां सभिनी खे मके मदीने शरीफ़ जी ज़ियारत जोर सां आमीन अञा बि दिलि सां आमीन मां बि तव्हांखे दिलि सां दुआ थो कयां अल्लाह साईं मूंसां ख़ासि महिरबानी कई 2013 में 28 ॾींहं 2014 में 22 ॾींहं 2015 में 15 ॾींहं 2018 में 22 ॾींहं वरी हाणे बि 2020 में जनवरी के महीने में 16 ॾींहं मके मदीने शरीफ़ में रही आयो आहियां तव्हांखे बि दुआ कयां थो अल्लाह तव्हांखे बि मके मदीने जी ज़ियारत आमीन वञो रहमतों ते बरकतों ते रब खां दुआ घुरऊं न अल्लाह घुमाए उन जे आरो का देर कोन्हे न वञण वारा विया अथव वञण वारा रहिया पिया अथव इहा घुर कई आहे इहो किसो मां कंदो आहियां खंडियारो आहे न खंडियारो इन जे बाईपास ते त्रिकुंडी सड़बी आहे जमायत न गांधरा होटल अथव बड़ो मशहूरु हिते मां वेठो हुजां मूंसां हिकिड़े हमरा ॻाल्हि कई चईसीं असांजे मिर्ज़ापुर शहर में हमरा हुआ उठ बि हिकिड़ो अथसि उठ वहाईंदो आहे गाॾे में पर आदत इहा त जेको रस्ते में मिलेसि न सभिनी खे ईअं चवंदो आहे अलाह तव्हांजूं पारां पटी हम माण्हू रिकॉर्ड कनिसि हे वरी चए अलाह तव्हांजूं मके मदीने पारां पटे वरी माण्हू खिली पवंदुसि जॾहिं मके मदीने ॻाल्हि करे खिली पवंदुसि चए हिकु ॾींहुं हितां उठ ते वञे पियो असांजे जमायती उठ जे मुबारक खे वठी चवणु लॻो तूं ॿिनि खे दुआऊं कंदो मां थो तोखे दुआ कयां अलाह तुंहिंजी बि पार पटे तूं बि मके मदीने वञे खिली करे चवणु लॻो इंशाअल्लाह वेंदुसि कुदरत सां वरी शाम जो उठ जो सौदो थियसि पैसा रोक मिलियसि पासपोर्ट ठाराई वीज़ा लॻियसि वियो जॾहिं मके शरीफ़ काॻे ते नज़र अथसि अखियुनि मां पाणी वही आयुसि रोई करे चवणु लॻो मुंहिंजा अलाह उठ बि हिकिड़ो विकिणी आयो हे कहिड़ा करे हाणे मोटी वेंदुमि उठ बि वठी कोन सघंदो मां रब मां उठ तो हथ खयो पर हाणे त मुंहिंजा गुनाह माफ़ कर न उठ तां चुकी हाणे मुंहिंजा गुनाह माफ़ कर राज सुम्हियो पियो हो रब कुदरत सां ॻाल्हायसि फरमाई बाना गुनाह बि माफ़ कया अथव मोटी वेंदे न साॻियो उठ बि मोटाए ॾींदोसीं उन करे जॾहिं कराची जहाज़ में लथो त पुट ॿुधायसि त जेके उठ रोकनि ते विकियोसीं न साल ओधर ते वापसि ॾेई वियो आहे अञा जो घर अचे त साॻियो उठ अॻे ई घर बीठो आहे अलाह मको मदीने जो गुनाह उठ बि ॾिनसि रखो अलाह में चओ इंशाअल्लाह हलंदासीं मके चओ सभई इंशाअल्लाह अर्ज़ु कई मदीने शरीफ़ में नबी साईं जी दरबार में आया अहल क़ुबा वारा अहल क़ुबा महलो आहे पाड़ो आहे क़ुबा मस्जिद बि आहे ज़ियारत कबी आहे क़िबलत आहिनि क़िबलत वारी मस्जिद जुमा मस्जिद इहे ज़ियारतनि में आहिनि क़ुबा मस्जिद नफ़िल पढ़बो आहे अहल क़ुबा वारा पाड़े वारा नबी साईं वटि आया साईं अलाह को दुआ कयो त असांजे पाड़े में क़यामत ताईं बुखार न अचे साईं जो छो से एॾो बुखार आयो आहे जो नंढड़ा वॾा बुखार में को पाणी पीअण ॿाहिरां लाइ कोन्हे को असां ग़रीब हाणे कॾहिं मज़दूरी कयूं दवा जा पैसा किथां अचनि अलाह को दुआ कयो त क़यामत ताईं न अचे असांजे पाड़े में नबी जी अथड़ा कया मुंहिंजा अलाह हे अहल क़ुबा वारा महले वारा चवनि था त क़यामत ताईं असांजे पाड़े में बुखार न अचे ग़रीब मिस्कीन रब जिबरील खे मोकिलियो वञ मुंहिंजे पैगम्बर करीम खे चयो पोइ पुछा कर चवनि त क़यामत ताईं हिननि जे पाड़े में बुखार न ईंदो पर चवे न हिकु ॻाल्हि रहिजी वेंदो तव्हांजा गुनाह रहिजी वेंदा बुखार ईंदव त गुनाह माफ़ थींदव न ईंदव त गुनाह रहिजी वेंदव नबी साईं खे फरमायो तव्हां ते रब फ़ैसिलो रखियो आहे
चो त क़यामत ताईं पाणे बुखार न ईंदो पर ॻाल्हि इहा रहिजी वेंदव तव्हांजा गुनाह रहिजी वेंदा। हाणे चो त क़यामत ई न अचे पाण में सलाह करे चवणु लॻासीं अलाह करे त कॾहिं कॾहिं अचे पियो जी ॿई कम थी वञनि। अबार बि दुख ॾींदो आहे तकलीफ़ ऐं अलाह इनायत में फरमायो ऐं ईमान वारो दुख अचेव त सब्र कजो बेसब्री न कजो। इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जा केतिरा साथी शहीद थिया पर सब्र ॾेखारियऊं, वाह वैला न कयूं, सीने ते धक न अथऊं। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, नबी सिंह फरमान था मन ज़रबल खुदूद व शक़ल जुयूब वदा बिदावल जाइलिया। दुख जे वक़्त में जेको पंहिंजे मुंहं ते धरकणी लटा पंहिंजा फाड़े गिरेबान फाड़े अहिड़ियूं जहां करे जी जार जहां कंदा आहिनि। नबी सिंह फरमान था फलई समिंदा मां मोहम्मद जी उम्मत मां ई आहे। या बेसब्री आहे सब्री हो अल्लाह जंहिंमें तूं राज़ी असां बि सारा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जा लफ़्ज़ क़ुर्बान अल्लाह असां बि तुंहिंजाऊं हर शइ तुंहिंजी आहे। सभु हिनखे चइबो आहे वसला ऐं निमाज़ पढ़ो। हज़रत इमाम हुसैन साईं मैदान करबला में निमाज़ न छॾी आहे और तव्हां असांखे अञा ॿियूं मैदान वधीक आहे निमाज़ छॾी बीठाऊं। हुसैनी सजायो था निमाज़ पढ़णी अथव। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मैदान करबला में जाते तीरनि जा बसकार तलवारनि जे साए में हक़ लॻे फरमान था ओ शिविर हिकिड़ो मिंट त बि मां अल्लाह जी निमाज़ पढ़ां मथां क़यामत ॾींदा न रसूलुल्लाह महिनो ॾे मयार ॾे त मैदान करबला में शहादत जे वक़्त में बि निमाज़ छॾे आयो आहियां। हिकु मिंट बि मां अल्लाह जी निमाज़ पढ़ां। शिविर ईअं पलीत चवणु लॻो निमाज़ जो पढ़ंदे वुज़ू कबो आहे, वुज़ू पाणी सां थींदो आहे। पाणी पीअण खां तुंहिंजे बचनि जे लाइ कोन्हे, तोखे पाणी कोन्हे को सारो मैदान जेको आहे रत सां भरियो पियो आहे। बाक़ी वुज़ू तूं कीअं कंदे त निमाज़ पढ़ंदे। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए ओ लानती ॻाल्हि ॿुधो शिविर मां क़ुरान जो हाफ़िज़ आहियां, मां क़ुरान जो कारी आहियां। रब क़ुरान में चयो आहे त फलम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यबा। रब क़ुरान में फ़ैसिलो कयो आहे पाणी न मिलेव मिट्टी सां तयम्मुम करे बि निमाज़ पढ़णी आहे। हिकु मिंट बि तयम्मुम करे बि मां पंहिंजे अल्लाह जी निमाज़ अदा कंदो आहियां। हुसैनी सदायो था जी मूंसां वाइदो कयो जो इंशा अल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं। सफ़ा मां बि दिलि जा कयां पढ़ंदो न निमाज़ निमाज़ उहे पढ़ंदो जंहिंजो कमु कई चओ इंशा अल्लाह पढ़ंदासीं। निमाज़ी थियो बेनिमाज़ी न थियो। अब बेनिमाज़ी किनी शइ थियो बेनिमाज़ी नालो चङो न अथव। हिकु ॻाल्हि इहा बंदि कयां कुझु बेनिमाज़ियुनि खे दवा बि ॾिठी छो त दवाऊं घणियूं थियूं वञूं पर दवा जी बि ज़रूरत आहे। हिकिड़े माण्हू बास बासी कहिड़ी चवे पियो जी मुंहिंजी शैतान सां मुलाक़ात थिए त मां 60 दीनार सदको करंदो। हिन भणण माण्हू कहिड़ी बास बासे शैतान सां मुलाक़ात थिए 60 दीनार सदको करंदुमि। शैतान फिरंदो वरंदो आहे न हमरा जी बास जी ॿुधे त इंसानी शक्ल करे अची करे चवंदो सलाम वालेकुम चयो वालेकुम सलाम केरु जवाना चयो जंहिंजी बास बासी थी चयो त मां शैतान जी बासी आहे चयो मां ई त आहियां चयो तूं त इंसान सां नज़र अचे चयो रब मूंखे ताक़त ॾिनी आहे नेकनि खे भरायां न नेकनि जी सूरत वठंदो आहियां। जे तो जहिड़े बास कई आहे न इहा सूरत वठंदी आहे। हाणे देरि न कर इहे 60 दीनार सदको कर। हमरा फासी पियो चयो शैतान भला सलाह ॾी इहे 60 दीनार सदको कयां त कंहिंखे ॾियां इहे 60 दीनार कंहिंखे ॾियां। शैतान थियसि इन 60 दीनार मां 10 दीनार मुंहिंजे अबे खे ॾे। अरे शैतान दुनिया में तुंहिंजो वरी अबो कहिड़ो आहे दुनिया में तुंहिंजो पीउ किथां आहे वरी कंहिंजो पुटु आहे। शैतान चवणु लॻो ॻाल्हि ॿुध मां हिकु शइ जो इनकार कयो त क़यामत ताईं लानती थियो आहे।
पर जेके बेईमानी हज़ार सजन जा इनकार कयूं बीठा इहे त मुंहिंजा अब्बा लगन मुंहिंजा पीर लगन आहे न बा बेईमानी सजा त घणी ॾींहं में 5 वक़्त रिवाज सजा केतिरा हफ़्ते में केतिरा महीने में केॾा साल में हज़ारे सजा जे इहे बेईमानी मुंहिंजो अबो थी चे ॾिन वञी खे 10 दीनार ॿियो कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजी अम्मा खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजी अम्मा वटि कहिड़ी आहे चे उहा औरत मुंहिंजी अम्मा थी जेका घर में हज़ार जा हज़ार ख़र्च करे पर अल्लाह जे नाले ते कंहिंखे रुपयो बि न ॾे ख़ैर न कढे अल्लाह जे नाले जी इज़त न करे बख़ील औरत चे ॾिन 10 दीनार उनखे ॿियो कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजे भाउ खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो भाउ कहिड़ो आहे चे जेके 100 रुपयो ख़र्च करणो हुजे अजायो 200 रुपया कंदो आहे न मां क़ुरान में लफ़्ज़ अथव इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़्वान शयातीन अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाउ आहिनि चे ॿियो कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजे पुट खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो पुटु कहिड़ो आहे कि जेको ॿिनि खे पाण फसाद कराईंदो भेड़ो कराईंदो इहो मुंहिंजो पुटु थिए चे बाक़ी बचाने 20 दीनार इहे कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजी भेण खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजी भेण कहिड़ी आहे चे उहा औरत मुंहिंजी भेण थी जेका अटो बि ॻोहे मानी बि पचाए पर अल्लाह जो ज़िक्र न करे अटो बि ॻोहे मानी बि पचाए अल्लाह जो ज़िक्र न करे ज़िक्र न आहे त मानी में बरकत में न आहे न भाउ हिकिड़ो ॼणो 5 ॾींहंनि जी खाधी थो वञे हुजे ज़िक्र त बरकत पए न नबी साईं जी हिकिड़ी घरवारी जंहिंखे नबी साईं फरमान था 10 महिमान आया थी मानी त पचा उहा अम्मा साईं वरी उथे 5 माण्हुनि जी मानी पचाए खणी वञनि 10 खाई वञनि पर अञा मानी बची पवंदी सुभान अल्लाह ॿियूं नबी साईं जी घरवारियूं खां पुछा कनि पियूं छा पढ़ंदी आहे मानी में बरकत थींदी आहे फरमाई मां अटो ॻोहींदी आहियां मानी पचाईंदी आहियां त सूरत इन्ना आतैना कल को सब पढ़ंदी रहंदी आहे ज़िक्र हुजे त बरकत पए न चे बाक़ी बचा 10 दीनार कंहिंखे ॾियां चे इहे मुंहिंजे धीअ खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजी धीअ कहिड़ी आहे जे जेको मथो उघाड़ो करे बाज़ार में घुमंदी आहे बिना पर्दे जे घुमंदी आहे शैतानी कमनि खां बचो भला कम कयो सुठा कम कयो जो भलो कम आहे सुठो कम आहे अल्लाह जो क़ुरान ॿुधणु आया हो वरी क़ुरान वारियूं मां प्यार कयो ॻाल्हियूं हसन साईं हुसैन साईं क़ुरान वारा आहे न बा 10 मरहम सैयदना हुसैन साईं जी शहादत निमाज़ जे सुन्नत में अर्ज़ु कयां पर मां इहो दर्द कयां इहे क़ुरान वारा हा ऐं अल्लाह क़ुरान जे करे उन सां वॾी भलायूं कयूं वाक़ई दुआ हसन साईं हुसैन साईं ऐं उन्हनि जो सौट हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र 3 क़ुरान जा कारी आहिनि क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि वाइदो कनि था तबलीग कनि था हाणे वापसि मदीने ॾे पहुचा आहिनि मदीने जो पंधु पहाड़ जो जबल जो रस्ते में उञ बि लॻी बुख बि लॻी हिक ॿिए खे चवणु लॻा चढ़ो जबल ते ॾिसो मन का आबादी हुजे वस हुजे मानी बि खाऊं पाणी बि पीऊं चढ़िया ॾिठो हिकिड़ी झूपड़ी नज़र आया 3 जवान आया झूपड़ी में ॾिसंदे बि पोड़ी औरत उथी विया हुसैन साईं फरमाया कामा पोड़ी असां मदीने जा मुसाफ़िर आहियूं उञ बि लॻी थी बुख बि लॻी थी मानी बि खारा पाणी बि पीआ पोड़ी चवणु लॻी जवान वेहो शाम ताईं मुंहिंजो मुड़ुसु वियो शहर मज़दूरी करणु अलाह करे मज़दूरी मिली हूंदसि न अटो बि वठंदो सौदो सामान बि रस्ते ते चश्मो आहे पाणी बि भरे ईंदो शाम ताईं वेहो टिनियूं पाण में सलाह कई शाम ताईं केरु वेही उतो सफ़र शुरू कयो अञा जो छा हज़रत हुसैन साईं जी पोड़ी जे घर जे अंदरि हिकिड़ी बकरी ते नज़र पई अम्मा पोड़ी बकरी जो बीठी आहे चयो भाई इहा खंडी आहे हिन में खीरु कोन्हे को तव्हां सम्झो त हिन में खीरु आहे हुजे त मां तव्हांखे ॾिनी ॾियां इहा खंडी आहे खीरु न ॾींदी आहे हज़रत हुसैन साईं फरमाया त अम्मा भला असां टिनी खे इजाज़त ॾे हिन खंडी बकरी जे मथां बीही रब जो मिठड़ो क़ुरान पढ़ंदासीं असांखे यकीन आहे रब क़ुरान जे बरकत जे करे हिन खंडी बकरी खे खीरु ॾींदो माटो खणी आई ठिकर में चे माटो अथव जे तव्हांखे खंडी त मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे हाणे
बकरी जे मथां बीठा हज़रत हुसैन साईं पंहिंजे सोट हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र खे चए थो ॻाल्हि ॿुधो हिन बकरी जे कननि खे वठी क़ुरान पाक मां अड़ोसी पारो शुरू कर हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र कननि खे वठी क़ुरान मां पढ़े थो क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीन हुम अनिल लग़वी मुअरिज़ून वल्लज़ीन हुम लिज़्ज़काति फ़ाइलून। हज़रत हुसैन साईं पंहिंजे भाषण चयो था असां हिन बकरी जे विच ते बि सूरत मुल्क त शुरू कर हज़रत साईं पढ़ी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। सामो माथे की रखी कुरान पाक मां वो आयत पढ़े तो जेका खीर वाली आयत आहे हिंदी खबर कुरान जे तो वइन्ना लकुम फिल अनआमि लइब्रा नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैनि फरसिन व दमिल लबनन खालिसन साइगल लिश्शारिबीन। खीर तैयार करी तॾहिं ख़बर पई त फंडी बकरी खे खीर अची वियो। हज़रत हुसैन साईं शुरू कयो त माटो खीर जो भरिजी वियो। अम्मा पोइ ॿियो थां खणी आ ॿियो माटो खणी आई ॿियो बि भरिजी वियो। अम्मा टियों थां खणी आ टियों माटो खणी आई पोइ भरिजी वियो। अम्मा चोथों थां खणी आ पोइ चवण लॻी असांखे घर में चोथों थां ई कोन्हे को। थोड़ी हैरान थी टई माटा खीर जा घर सीचल लगी जवानो भला तव्हां अखियूं मुंडण वारा हो छा ठंडी बकरी मूं टे माटा खीर जा। हज़रत हुसैन साईं फरमाइनि था अम्मा असां अखियूं मुंडण वारा न आहियूं असां क़ुरान वारा आहियूं। पोड़ी चए थी पोइ जवानो पंहिंजा नाला बि ॿुधायो पंहिंजो ख़ानदान ॿुधायो शहर ॿुधायो किथां जा हो। हसन साईं फरमाए थो हे असांजो सौट थी हिन जो नालो अब्दुल्ला बिन जाफ़र थी हे मुंहिंजो भाउ हसन थी मुंहिंजो नालो हुसैन थी। अम्मा असांजी अम्मा थी उनजो नालो फातिमा ज़हरा थी जेका जन्नत में सभिनी औरतुनि जी सरदार हूंदी। अम्मा असांजो अबो थी उनजो नालो अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार थी। अम्मा इहे नाला तो न ॿुधा हूंदा पर हे त नालो ॿुधो हूंदी असांजो नालो थी उनजो नालो मुहम्मद रसूलुल्लाह थी असांजो शहर मदीनो थी। बेशक तव्हां क़ुरान वारा हो अल्लाह क़ुरान जे करे तव्हां सां भलाई कई आहे भलाई बरकत अथव अल्लाह जे क़ुरान में अथव। जीअं अल्लाह जे बानल क़ुरान पाक परिवार जी दस्तारबंदी बि थींदी अल्लाह साईं क़ुरान पाक ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूंसां गॾु नात ख़्वान ग़रीब मिस्कीन आहे ॾाढो ग़रीब आहे वीचारो कुंभर राति चनो सॾाए हिकिड़ो मौजूदु थियो मुंहिंजो बि तव्हांखे अर्ज़ा जेतिरी जी ख़िदमत कयो थी सघे अल्लाह तव्हांखे बहिरा ॾींदो अल्लाह तव्हांखे सवाबु ॾींदो। हिकिड़ी नाज़ पढ़ंदो पोइ मां पंहिंजी सिंध दुआ थो घुरां वधीक जी तकलीफ़ हूंदी अल्लाह से मुंहिंजा इहे नज़र क़बूल मंज़ूर फरमाए। ॿियो दोस्तनि मोहतरम साईं फ़क़ीर वीचारो सूबर फ़क़ीर या साईं मोहतरम डॉक्टर रशीद साहब या ॿी जमात जेकी बि महिनत कई आहे अल्लाह जे महिनत खे क़बूल मंज़ूर फरमाए। वाह दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अच्छा